सिंध जे माण्हू खे सोचणो ई लोचणो पवंदो त हीउ मज़हब दीन ऐं धर्म जो मामिलो न आहे नियाणियुनि जे जबरी अगवा। हीउ सिंध जो क़ौमी वहदत, क़ौमी ऐं इक़्तिसादी मफ़ादनि ऐं क़ौमी रवादारी वारे इन्हनि मफ़ादनि जे ख़िलाफ़ु हिकिड़ी साज़िश, घिनौनी साज़िश आहे जंहिंखे सिंध जा सभु माण्हू मिली करे हिनखे जेको आहे बेनकाब कंदा ऐं हुनखे प्रोटेक्ट कंदा ऐं करणु खपे। जेकॾहिं जे न त तारीख़ पाण खे माफ़ु कोन कंदी। हिंदू हिन धरती जा दरावड़ पुट आहिनि, वारिस आहिनि। ईअं कतन कोन्हे त को हिंदुनि जे अंदरि को रिश्तनि जी कमी आहे। वरी हिकिड़ी प्रोपेगंडा बि कई वई त हिंदुनि जे अंदरि रस्मुनि जी सख़्ती ऐं का रिश्तनि जी कमी आहे। बाबा 712 ईस्वी खां वेंदे 1947 ईस्वी ताईं त हिंदुनि जे नियाणियुनि जे रिश्तनि में का कमी कोन आई, को बि अहिड़ो को वाक़ियो कोन थियो। सभु हिंदू पंहिंजे धर्मनि में क़बूलनि पिया ऐं शादियूं कनि पिया। आख़िर हिन मुल्क ठहण खां पोइ 70 सालनि में कहिड़ी हिंदुनि में कमी अची वई आहे या हिंदुनि जी रवायतुनि में कमी अची वई आहे जंहिंजे करे रिश्तनि जी अणाहट थी आहे। इहा बि मां सम्झां थो उन्हनि धुरियुनि जी वंगार वहण जे मुतरादिफ़ आहे। इहो नुक़्ते नज़र बि त का रिश्तनि जी कमी आहे या का रस्मुनि जे मतभेद चढ़ियल आहे, अहिड़ी कंहिं बि क़िस्म जी ॻाल्हि करे। ऐं प्रैक्टिकली मुस्लिम समाज ऐं हिंदू समाज जो हिकिड़ो गॾियल हिसो आहियां। मां उन सॼे ॿिन्ही समाजनि में रहां थो। मुंहिंजा सवनि जे तादाद में हिंदू दोस्त आहिनि ऐं उन्हनि जे फैमिलीज़ जे माहौल खां वाक़ुफ़ु आहियां। त हू इंतिहाई नियाणियुनि जे मामले में पोलाइट शफ़ीक़ आहिनि। हू पंहिंजे नियाणियुनि खे आला तालीम बि ॾियनि था, उनखे सुखियो सताबो बि रखनि था, सुहिणो सिबतो बि रखनि था, उन ते ख़र्चु कनि था, उनखे आज़ादियूं बि ॾियनि था, सुठियुनि डिग्रियुनि ते पहुचाइनि था। हू नियाणियुनि जे मामले में कंहिं बि सतह ते कुंद ज़हन कोन्हनि। इवन एतिरे क़दुरु नियाणियूं उन्हनि जूं जेकॾहिं कोई पसंदि जो वर्क कनि थियूं, कंहिंसां प्यार जो कंहिंसां को पेच आहे या अहिड़ो को सिलसिलो आहे, हू पंहिंजे वालिदनि सां तज़किरो बि कंदियूं त कंहिं बि हिंदू नारी ते तव्हां तशदुद जो वाक़ियो न ॿुधो हूंदो त कंहिंखे भाउ कारो करे मारियो हुजे।